शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। महात्मा प्रकृति जे विच में वेठी हैं, निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मीठा मीठा शिव बाबा ब्रह्मा चितम द्वारा चवनि था, मीठे मीठे वार बाबा चवनि था कि हाणे इन सृष्टि ते कहिड़ो समय थो हले? युग परिवर्तन जो समय थो हले। 5000 साल जो जेको चक्कर हूंदो आहे न इन सृष्टि ते, भई इन सृष्टि में भी टाइम हूंदो आहे न, भई हर घंटे में चक्कर घूमदो आहे। सुई, हिकु वॾी सुई हर घंटे में पूरो चक्कर काटदी। त ईअं परमात्मा चए थो ये सृष्टि ते भी हिन सृष्टि ते भी सत्य त्रेता द्वापर कलयुग 4 युगनि में समय घूमदो आहे। वापस सां वरी खां उहो ई समय ईंदो। इन जे लाइ बाबा चए थो, ॾिसो जहिड़ी सत्य त्रेता हूंदो आहे न त उहा नई दुनिया मथे हूंदी आहे। चईंदा आहिनि न द्वापर युग में, जॾहिं द्वापर युग आयो, देवता ऐं वामारग में वियो त हिते भूकंप आयो त सोने जी द्वारिका हेठि हली वई। त बाबा चए थो कि हिन सृष्टि ते उहे जेकी सुठियूं चीजूं हुयूं न, नई दुनिया वारी स्वर्ग जी चीजूं, उहा हाणे सभु धरती खां मथे ईंदियूं। हिन दुनिया में पोइ स्वर्ग मतिलबु सोने हीरे जी चीजूं हूंदियूं। चीजूं ईअं ई हूंदियूं, घर बर्तन आदि सभु ईअं, लेकिन सोने हीरे जा हूंदा। त्रेता में चांदी जा हूंदा। पोइ जॾहिं देवी देवताऊं वामारग में अर्थात पतित थींदा आहिनि न, पोइ उन्हनि जी सभु चीजूं हेठि धरती जे हेठां हली वेंदियूं, भूकंप ईंदो। ऐं हाणे कलयुग जे अंत में भूकंप ईंदो त सभु कलयुग जी चीजूं हेठि हली वेंदियूं। नर्क जी जेकी चीजूं आहिनि, इहे भक्ति जी सामग्री जेकी आहे, ऐं नर्क में जेकी चीजूं भी यूज थियनि थियूं न हिन सृष्टि ते, ये ग्रंथ शास्त्र सभु धरती जे हेठां हली वेंदा भूकंप ईंदो त। ऐं पोइ सभु जेकी देवी देवताउनि जी चीजूं आहिनि न, जो धरती जे हेठि आहिनि सोने हीरे जी, उहे सभु मथे अची वेंदा। मतिलबु उहे चीजूं मतिलबु पोइ हुनखे वापसि खां माण्हू बिगाड़े करे पोइ नई ठाहींदा। मतिलबु उहा तरी एॾो सोनो हीरो जो अञा ताईं खालियूं बि निकिरंदियूं आहिनि। किथे किथे माण्हू धरती खोदंदा आहिनि त ॾाढो सोनो निकिरंदो। त उहे देवी देवताउनि जी चीजूं अंदरि आहिनि हिन सृष्टि ते, हुननि खे कोई बि यूज़ न करे सघंदो। जॾहिं सत्युग असां आत्मायूं हाणे पावन थी वेंदासीं न, सुठो प्रदान, पोइ असांखे उहे सभु चीजूं कुदरती थींदो रहंदो। हिनमें भगवान कुझु न कंदो, ही कुदरत आहे। ईअं हाणे ॾिसो घड़ी कीअं फिरे थी, न तेल लॻायो, घड़ी टिक 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 पंहिंजे टाइम ते फिरदी रहंदी आहे। सूर्य भी उन अनुसार घूमदो रहंदो आहे, चांद भी घूमदो रहंदो आहे, पृथ्वी भी घूमदी रहंदी आहे। जो भी जेका भी ये सभु थिए थो, ये सभु पंहिंजो पंहिंजो कुदरती थिए थो। कीअं पाणी खां बादल ठहनि था, बारिश पए थी, त कुदरती थींदो रहंदो। हाणे बाबा चए थो तव्हां हिन नर्क जी जो भी चीजूं आहिनि अखियुनि सां ॾिसो था न, थोड़े समय खां पोइ कुझु भी न हूंदो। जंहिंमें तव्हां एॾो मोह रखी वेठा आहियो चीजुनि में, कपिड़नि में, हिन पंहिंजे देह में, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव,
थोड़े समय का कोई नर्क जी कोई भी चीज न होंगी असांजो नर्क जो जेको विकारी शरीर आहे न तमो प्रधान विकास सां ठहियल आहे न नर्क में शरीर कंहिंसां ठहींदो गंदगी सां ठहींदो न त बाबा चए थो ये शरीर भी असांजो न हूंदो स्वर्ग में असांखे शरीर भी योग बल वारो सतो प्रधान आत्मिक शक्ति सां ठहियल उहो शरीर मिलंदो न शरीर जी आयु 150 साल हूंदी तो बाबा चए थो कि हाणे इस सृष्टि जो चक्कर आहे बदलण वारो समय कहिड़ो थो हले नर्क खां स्वर्ग अचण जो समय थो हले ख़ुशी जी ॻाल्हि आहे ॿियो कुझु न त ये ख़ुशी जी ॻाल्हि सोचे सोचे करे जीवन में सदा खुश रहो अगर ये खुशी जी ॻाल्हि कंहिंखे सम्झ में ईंदी कंहिंखे यादि रहंदी जेके निश्चय थींदो कि बरोबर मां आत्मा आहियां मुंहिंजो पीउ परमात्मा मूंखे इहे सभु ॻाल्हियूं थो ॿुधाए भले असां तव्हांखे ॿुधायूं था लेकिन असांखे बि थोरी पतो हुयो पहिरियों असांखे बि न पतो हुयो लेकिन असां बि ॿुधियो परमात्मा जा माउ बाप खे ॿुधी करे हाणे कोई ईअं चईंदो कि मां निराकार आहियां तव्हां आत्मा आहियो निराकार टुकटी जे विच में वेठो अन्य कोई भी दुनिया में कहिड़े भी सत्संग कीर्तननि में भजननि में कहिड़े भी धर्म स्थापक के कहिड़े भी गुरु संत सन्यासी त अहिड़ो कॾहिं असां ॿुधियो ई न कर कि कोई चए कि मां निराकार परमात्मा परम धाम खां आयो आहियां मां अशरीरी आहियां ये शब्द कोई चई सघंदो सभिनि वटि पंहिंजो पंहिंजो शरीर आहे मां अशरीरी परम धाम में रहंदो मां तव्हांजी आत्मा जो पीउ आहियां इहे शब्द जॾहिं असां ॿुधंदा आहियूं सम्झंदा आहियूं त बरोबर लॻंदो ये आत्मा जो पीउ परमात्मा जो ई ज्ञान आहे कि साधारण मनुष्यनि जो ज्ञान आहे तो दुनिया में जेका भी माण्हू सत्संग कीर्तन भजन आदि ॿुधाईंदा आहिनि उहो कॾहिं तव्हांखे चईंदा कि भॻवान जे अॻियां मथो न टेको वो तो तव्हांजो पीउ आहे हुनजे अॻियां मथो छो था टेको कोई चई सघंदो आहे चईंदो केरु चए त चई त भॻवान जी अपमान थो करे एॾो वॾो भॻवान जे अॻियां मथो कीअं न टेको पर हिते स्वयं परमात्मा जेकी माण्हू भॻवान जे रूप में अलॻि अलॻि नाम रूप में यादि करे थो उहो ख़ुदि थो चए असांखे अची करे कि मां त तव्हांजो पीउ आहियां न मुंहिंजे अॻियां मथो छो था टेको मथो छो था रखो मूंखे त पेर ई न आहिनि कंहिंजा पेर धोई करे था पीओ अहिड़ा शब्द जॾहिं असां ॿुधंदा आहियूं सम्झंदा आहियूं निश्चय थींदो आहे त बरोबर लॻंदो ई त परमात्मा असांजो पीउ आहे कोई पंहिंजे पीउ जे अॻियां मथो टेकंदो छा कोई पंहिंजे पीउ जे अॻियां मथो टकी करे वेहींदो हथ जोड़े करे वेहींदो हुनजो पीउ बि चईंदो ॿार तोखे छा थियो अथई मां त तुंहिंजो पीउ आहे पंहिंजे पासे में विहारंदो गोदी में विहारंदो ईअं त चईंदो मां मथे वियां तूं हेठि वेह तूं किनो आहे मां सुठो आहे तोखे मूंखां जो बि खपे तूं मूंखां प्रार्थना कर मुंहिंजा पेर धोई करे पी मूंसां प्रार्थना कर मुंहिंजे नाम जा व्रत जप ताप तीर्थ कर त मां तोखे ॾियां कोई चईंदो माफ़ी त परमात्मा असांखे एॾो अर्थ सहित सभु ॿुधाईंदा आहिनि न अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधी करे सम्झ में ईंदो कि बरोबर इहे कि मनुष्य असांखे ज्ञान नथो ॾे त पारलौकिक परमात्मा परम धाम में रहण वारो हिन सृष्टि ते अची करे असांखे असांजी आत्मा खे जगाए थो कि हे जीव जी आत्मा तुंहिंजो मां पीउ आहियां त मूंखे अधिकार सम्झी करे यादि कर खां जेको खपे पंहिंजो अधिकार सम्झी करे घुर तोखे छा खपे बाबा बि चए थो मां त सभिनि खे सभु कुझु ॾियण लाइ तयार आहियां मां ॾेई बि सघां हिकु बार कोई बि आत्मा मूंखे पहचाने करे चए न हा मुंहिंजो इहो बाबा आहे त परमात्मा सभु शक्ति गुण हुनखे ॾेई छॾंदो सभु सम्झ हुनखे ॾेई छॾंदो कोई केरु केतिरो हुनखे यूज़ करे पंहिंजे कर्म में लाए त उहो त हुनजे मथां आहे बाबा चए थो ॾिसो स्कूल में बि टीचर त सभिनि खे हिकु जहिड़ी शिक्षा पढ़ाईंदो न सम्झो अॼु कोई टीचर स्कूल में कोई चैप्टर पढ़ाई
पूरी क्लास में सभिन के एक ही चैप्टर एक ही रीति समझाएंगे, ये थोड़ी जो सुठा समझदार है उनके अलग तरीके से समझाए। लेकिन हम क्लास में जेको बार से बार पंहिंजी बुद्धि अनुसार समझदा आहिनि, धारण करे हलदा। तो एग्जाम में नंबर 1 2 3 ये घर में भी माउ पीउ त हर बार खे हिक जहिड़ो सामान वठी ॾींदो, हिक जहिड़ी पालना कंदो, पर ॿार उन चीजनि जी कीअं इस्तेमाल करे पंहिंजे जीवन में अॻियां थो वधे, उहो त ॿारनि जे मथां आहे न। त हूअं ई परमात्मा भी चए थो, तव्हां मूंखे हिकु बार मञियो कि हाँ ये तो मुंहिंजो बाबा आहे, मां आत्मा, मुंहिंजो बाबा परमात्मा। तो उन समय परमात्मा असांखे सब शक्तियों ज्ञान गुण असांजी आत्मा जी बुद्धि में भरे छॾियो आहे। पोइ असां केतिरो न समझ के शक्तियुनि के गुणनि के पंहिंजे जीवन में लायूं था। परमात्मा तो चए थो, तव्हां त मुंहिंजी सुख स्वरूप आत्मा आहियो, निर्भय आत्मा आहियो, शक्तिशाली आत्मा आहियो। और असां यादि ही न रखूं कि मां तो सुखी आत्मा आहियां, घड़ी घड़ी दुख वठी वठूं माण्हुनि खां, घड़ी घड़ी पुराणी दुख जी ॻाल्हियूं सोचे करे दुखी था थी न वञूं, त ही त असांजी ग़लती आहे न। परमात्मा चए थो, तव्हां मुंहिंजो सुखी आत्मा आहियो, सुख स्वरूप आत्मा आहियो। आत्मा सुखी हूंदी आहे, दुखी न हूंदी आहे। तव्हां ही दुख वठो था ऐं यादि नथा करो कि मां सुखी आत्मा आहियां। तव्हां वटि 100 रुपया पिया आहिनि, तव्हांखे कुझु कमु आहे त तव्हांखे उहा चीज खपे, हाणे तव्हांखे यादि ही न आहे कि मूं वटि 100 रुपया आहिनि, त ईअं सोचंदा रहो कीअं वठां, मूं वटि त पैसा आहिनि ही न, मां त ग़रीब आहियां, ईअं आहियां। तव्हां वठी सघंदव हुनखे। जॾहिं तव्हांखे यादि ईंदो नी मुंहिंजो 100 रुपया पिया आहिनि, नई चीज वठी सघी आहे, फटाफट 100 रुपया खणी करे चीज वठंदव न। वही परमात्मा चए थो, मां त तव्हांखे चयो आहे न, त यादि रख करो, मां सुख सागर बाप जी संतान सुखी आत्मा आहे। त तव्हांखे दुख थींदो ई न, मतलब दुख जी ॻाल्हि ईंदी लेकिन महसूस त न थींदी। छो कि मां यादि कयो, मां हिन आत्मा जे पीउ परमात्मा जो हुनखे खजानो ॾिनो अथई कि भई तूं सुखी आत्मा आहे। जॾहिं भी दुख जो अनुभव अथई न, जॾहिं भी दुख जीवन में लगे न, वैसे दुख थे न थे तो सदा सोच, मां तो सुख सागर बाप जी संतान सुखी आत्मा है। तो दुख ईंदो भी त असांखे उहो महसूस था न थिए। चलो ठीकु आहे, तव्हां ये सॼो ॾींहुं नथा यादि करे सघो, लेकिन जॾहिं भी तव्हांखे दुख जी ईअं लगे न, तुरंत यादि कजो, तुरंत असांजी आत्मा खे जो बाबा धन ॾिनो अथई न, ये स्मृति धन आहे आत्मा। मां तो सुख सागर बाप जी संतान सुखी आत्मा है न। तो तव्हांखे दुख में भी दुख जी महसूस था न थी। दुख खे सुख न समझणो, ईअं न समझणो दुख भगवान ही ॾिनो अथई हुनखे मिठो करे जीवन, न। यादि करो मां सुखी आत्मा आहियां, तो दुख जी महसूसता भी न थींदी और दुख भी जल्दी घटि थी खत्म थी वेंदी। तो इन रीति परमात्मा जो आत्माउनि खे धन ॾिनो अथई न, ये सुख शांति की तरफ सुखी आत्मा है, शांत आत्मा है, शक्तिशाली आत्मा है, गुणवान आत्मा है। ये याद रखनी, उनके यूज करना चाहिए। 100 रुपये पयो उनके याद किए तो यूज कयो न, वही ये याद थियणी पंहिंजे जीवन में दुख शांति भय खां मुक्त थियण जो साधन है। केॾो सहज रीति रहतो न बाबा। बाबा चए थो, जीअं माण्हू ॾिसो जीवन में सॼे ॾींहं में सोचो आहे हाणे मां एतिरो समय ईअं कंदमि, पोइ ईअं कंदमि, पोइ ईअं कंदमि, पोइ ईअं कंदमि। तो जेको कमु न थियो पोइ सोचो भई अॼु मुंहिंजो कमु न थियो, रहिजी मां कल्ह कंदमि। उहे बाबा हाणे चए थो कि जीवन में न रोज सुबुह जो, जीअं रोज सुबुह जो उथी करे सोचो भई मूं में कहिड़ी कमी, कल्ह जो जेको सम्झो अॼु जो ॾींहुं, अॼु जे ॾींहुं तव्हां सां कहिड़ी ग़लती थी,
तव्हांखे रोइण आयो, रुसण आयो, चिल्लाइण आयो, क्रोध आयो, जलन थी, ईर्ष्या थी, छा थियो? कुछ अहिड़ो बुरो थियो? आत्मा जो कोई अवगुण, कोई अहिड़ो बुरो संस्कार, कोई बुरी सोच, कोई बुरी आदत अॼु सॼे ॾींहं में आई तव्हांजे अंदर? हुनखे नोट करे छॾियो। पोइ कल्ह सुबुह जो असांखे हिन ॻाल्हि जो विर्त रखणो, भई अॼु मूंखे सॼो ॾींहुं रुसणो न आहे, चिल्लाइणो न आहे। जेकी बि तव्हांजी कमी अॼु जे ॾींहुं ॾेखारे वेंदी, कल्ह हुनजो विर्त रखो, भई अॼु मूंखे सॼो ॾींहुं न करणो। पोइ ध्यानु ॾिजो कि सॼो ॾींहुं राति जो मुंहिंजो इहो विर्त आहे। पोइ राति जो चेक कजो कि मुंहिंजो विर्त टुटियो या अॼु मां सॼो ॾींहुं रुसियमि न। कहिड़ो बि विर्त रखो, तव्हांजी कोई बि कमज़ोरी सम्झो तव्हांखे रुसण जी आदत आहे, त सॼो ॾींहुं कल्ह विर्त रखजो, मां कंहिंसां बि अॼु रुसंदमि न। पोइ राति जो चेक कजो। जीअं माण्हू चईंदा आहिनि न, बाबा चए थो सुख ॾियो सुख वठो। अॼु असांखे बाबा इहा ॻाल्हि चई थी, सुख ॾियो सुख वठो। त असांखे सॼो ॾींहुं सुबुह जो ई जीअं असां बाबा जे माउ बाप खे ॿुधूं या त हाणे था ॿुधो, त कल्ह खां विर्त रखजो कि अॼु मूंखे सॼो ॾींहुं सभिनि खे सुख ई ॾियणो, सुख ई वठणो। पोइ इहो विर्त रखी छॾो। पोइ ईंदव तव्हांखे सॼे ॾींहं में कोई न कोई दुख ॾियण माण्हू ईंदव, चाहे मनुष्य आत्मा, चाहे असांजे शरीर द्वारा ई अचे, चाहे ॿी माण्हुनि द्वारा अचे, चाहे जीव जंतु जानवरनि द्वारा अचे, चाहे प्रकृति द्वारा अचे, कंहिं द्वारा बि तव्हांखे दुख अचे थो, तव्हां वठजोसि न हुनखां, छोकी तव्हांजो विर्त अथव, न त टुटी वेंदी। रोज रोज पंहिंजी कमी कमज़ोरी खे या कंहिं बि ॻाल्हि खे तव्हांखे सुठी थी लॻे भई मूंखे जीवन में धारण करणी आहे, हुनजो रोज सुबुह विर्त रखूं, चेक करो राति जो। त बाबा चए हिन सां छा थींदो, असांजी कमियूं ख़तम थींदी वेंदी ऐं असां में सुठा स्वभाव संस्कार धारण थी। भई कंहिंजी आदत आहे न घटि बुरो मनी वठे, या अॼु कल्ह विर्त रखजो, भई मां अॼु सॼो ॾींहुं केर बि मूंखे अगरि कुझु चईंदो बि न त मां हुनजो बुरो न मञंदमि। परमात्मा खे यादि रखी करे तव्हां विर्त शुरू कजो। पोइ अगरि कोई ॻाल्हि थी बि वई, बुरो लॻे बि थो, त तुरंत यादि कजो बाबा खे, बाबा मूंखे हिन ॻाल्हि जो बुरो लॻे थो, मां त विर्त रखियो, तव्हां वठी वठो। बाबा खे यादि कजो, बाबा बसि मुंहिंजो बाबा अचो, त उहो परमात्मा बि असांजी मदद कंदो आहे। भई मुंहिंजे ॿार जो विर्त टुटे न। कई माण्हू न खाइण जो न पीअण जो विर्त रखंदा आहिनि, कुझु फ़ाइदो छा ॿुधाए। कई माण्हू इहा सोचदा आहिनि भई असांखे एतिरो बार जाप जपणो, हुन सां फ़ाइदो छा आहे ॿुधाए। तव्हांजी कमियूं ख़तम थी वेंदियूं आहिनि। थोरो समय उन बसि जेसि ताईं तव्हां जाप जपंदव, हुन समय ताईं तव्हां कुझु क्रोध व्रोध कीअं न कंदव, ईअं न कंदव, लेकिन आत्मा खे सम्झ त न मिली न। पोइ जीअं जाप ख़तम थींदो उहो ई हुनखे चईंदव, पोइ त मां जाप बि करा इन करे कुझु चयो न, हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी फ़ाइदो छा थियो। त बाबा चए थो जाप जपण सां कुझु फ़ाइदो थोड़ी आहे, कोई हिकु शब्द चइण सां कोई एतिरा बार फ़ाइदो थोड़ी आहे। चलो ठीकु आहे, तव्हांजी आत्मा खे थोड़ी शक्ति बि मिली वई, लेकिन तव्हां उहा शक्ति सॼी कंहिंमें ख़तम करे छॾी, हुनखे उल्टो सुठो चई करे भई मां हुन समय जाप बि जपा, इन करे कुझु चयो न, हाणे तोखे ॿुधायां थी। सॼी जो शक्ति तव्हां आत्मा खे मिली न, उहो हुनजे मथां क्रोध करे ख़तम करे छॾी ऐं हुनजो बुरो बि थी वेंदो। छोकी तव्हां शक्ति सॼी हुनमें ख़तम करे छॾी त हुनजो बुरो बि थी वियो। त फ़ाइदो छा आहे ॿुधाए, हिन सां असांजी आत्मा में बुराइयूं ख़तम थियूं, असांजो क्रोध ख़तम थियो, असां में जेका बि असां गुस्से में अपशब्द चईंदा आहिनि उहो ख़तम थियो। तंहिंखां सुठो त हिन में अगरि असांजी सॼो ॾींहुं बुद्धि लॻल हूंदी न, भई मां अॼु विर्त रखियो आहे, मूंखे दुख न वठिणो आहे,
या कोई भी कंहिंसां बि क्रोध न करणो आहे, अपशब्द न चइणा आहिनि, जालतू फालतू शब्द न चइणो आहे, जोर सां न ॻाल्हाइणो आहे, रोइणो न आहे, रुसणो न आहे, डिजणो न आहे। ॾिसो रोज रोज असांजी केॾी सारी कमियूं आहिनि। अगरि तव्हांखे नथो सम्झ में अचे त अॼु जे ॾींहुं तव्हांखे पंहिंजे अंदरि छा कमी लॻी, कल्ह हुनजो व्रत रखजो, पोइ कल्ह जे ॾींहुं छा कमी लॻी, परीहं हुनजो व्रत रखजो। ईअं करे असांखे पंहिंजी कमी, आत्मा जी कमियूं जॾहिं ख़तम थींदी, आत्मा में जॾहिं सुठी सुठी संस्कार स्वभाव धारण थींदा, या कुझु बि धारण बि करणो अथव सुठो, की भई केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न धारण करण लाइ। माण्हू ॿुधण समय जॾहिं ॿुधंदा आहिनि त चईंदा न हा ॾाढो सुठो ॿुधाए थो, लेकिन जो बि तव्हां जाते बि सुठो ॿुधो था न हुनखे जीवन में धारण करण जो व्रत रखो। अॼु जे ॾींहुं मां सॼो ॾींहुं ईअं कंदमि, जे सम्झो कंहिंजो मुंहुं उदास ई रहंदो त हुनखे व्रत रखणो, मूंखे सदा हर्षित रहणो। हर्षित मतलब हा हा हू न, सदा सुठे वीचारनि में रहंदासीं न, असांजो मुख में हिकु हल्की सी मुस्कान, हर्षितपनो ईंदो। हर्षितपनो मुख में कॾहिं ईंदो जॾहिं मन सदा सुठो सोचे, त ईअं सोचो अॼु मूंखे सदा ख़ुशि रहणो, त हिन जो व्रत रखो, कुझु बि थी वञे ख़ुशि रहणो। कई माण्हू सोचदा आहिनि कि भई मां सोचियो त हुयो सुबुह जो कि मां व्रत रखंदमि न खाइण जो, लेकिन कोई ॻाल्हि अहिड़ी थी वई पोइ खाई छॾंदा आहिनि, त सोचदा आहिनि ॻाल्हि ई अहिड़ी थी वई न, ईअं थियो त खाई छॾियो। पर बाबा चए थो कि कॾहिं कॾहिं माण्हू चईंदा आहिनि कि असां ईअं न कंदासीं, क्रोध न कंदासीं, पर ॻाल्हि अहिड़ी थी वेंदी आहे, ॿार एॾो परेशान कंदा आहिनि, चईंदा ॿार एॾो परेशान पिया करनि न, ॻाल्हि अहिड़ी थी वई त चिल्लायो तो, क्रोध करे छॾियो, हाणे खां न करो। पर व्रत त टुटी वियो न। अगरि असांखे परमात्मा जे मथां निश्चय हुजे कि परमात्मा मूंखे चयो अथई व्रत रखण लाइ, त उहो मदद बि कंदो न। ये थोड़ी तव्हांजे क्रोध सां ई ॿार सुधरंदो, तव्हांजे क्रोध सां ई उहो कोई बुरा कर्म करण छॾे ॾींदो न। ॿियो ई तव्हां क्रोध न करो न, परमात्मा ते विश्वास रखो आहे त हुनजी उहो ग़लति आदत जल्दी ठीक थी वञे। व्रत रखो, मूंखे सदा ख़ुशि रहणो, कोई बि नाख़ुशि वारी ॻाल्हि बि हुजे न उहो बाबा खे ॾेई छॾिजो, मूंखे त सदा ख़ुशि रहणो। जीअं कोई फंक्शन हूंदो आहे न, कोई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी अचे, अच्छा ठीकु आहे हाणे त प्रोग्राम तो हले, पोइ ॾिसंदासीं। त ईअं असांखे निश्चय खपे, परमात्मा खे यादि करे मन में पक्को निश्चय रखो कि मूंखे केरु थो चए सदा ख़ुशि रहणो आहे, बुराइनि खे छॾणो आहे, त असांजो व्रत पक्को रहंदो सॼो ॾींहुं। रोज़ राति चेक करो, भई मां सुबुह जो सोचियो ओड़ी स्थिति मुंहिंजी रही, भई शरीर जे लाइ माण्हू सभु था कनि, भई एतिरे टाइम ते ईअं करणो आहे, देहदारियुनि जे लाइ एतिरे करणो आहे, जे हेॾे वञणो आहे ईअं करणो आहे, लेकिन आत्मा जी प्रोग्रेस कॾहिं थींदी, आत्मा में बुराइयूं इहे सभु कॾहिं ख़तम थींदा जॾहिं असां इहे व्रत रखणु शुरू कंदा। अच्छा, मीठी मीठी स्किल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सुख स्वरूप थई सभिनि खे सुख ॾियण वारा मास्टर सुखदाता ठो। बाबा संता संगम युगी ब्राह्मण हाणे शिव बाबा ब्रह्मा जी द्वारा ज्ञान तो ॾे न, त असां जेका बि परमात्मा जी मत ते हलंदा आहियूं उन्हनि खे ब्राह्मण चईंदा आहिनि बाबा। त हिन संगम युग ते तव्हां ॿार जे अंदरि दुख जो नाम निशान हुजणो खपे। छो जो असां सुख सागर बाप खे पहचानियो, उनजा ॿार ठहिया आहियूं, त असां मास्टर सुखदाता आहियूं। त स्वयं मास्टर सुखदाता हूंदो आहे, उहो कॾहिं दुखी थी सघंदो? बुद्धि सां दुखदान खे हाणे किनारो करे छॾो, हाणे सभु दुखनि खे न पंहिंजी बुद्धि सां कढी छॾो।
मुख्य केड़े प्रकार जो दुख ना है, जो मोट सब कुछ है, परमात्मा है तो सब कुछ है। तो बाबा जी तो सुख स्वरूप रहो, बेन के भी सदा सुख दो। जी ॾिसो परमात्मा कॾहिं कंहिंखे दुख ॾींदो, पर माण्हू चईंदा आहिनि कि दुख सुख भगवान ही तो दे, लेकिन ये तो गलत ॻाल्हि आहे। बाबा चए तो मां कॾहिं भी कंहिंखे दुख न ॾींदो आहे। त जीअं मां कार्य कंदो आहियां ॿारनि जो भी, असां चऊं था न भई परमात्मा असांजो पीउ आहे, भई असांजो पीउ कंहिंखे दुख नथो ॾे त असां कीअं ॾेई सघंदा आहियूं। कोई दुख ॾे त तव्हां दुख न वठो, चईंदा न हुन मूंखे दुख ॾिनई। ॾिसो अगरि असां शब्द खे ई जांचूं कि भई उहो मूंखे दुख ॾे थो, तव्हांखे कोई कचिरो ॾे त वठंदो, त उहो मूंखे दुख ॾे थो त तव्हां वठो ई वठंदा कॾहिं जॾहिं तव्हां मन में हुन लाइ सोचो, त सोचो ई न हुन ॻाल्हि जे लाइ, तुरंत मन में परमात्मा खे यादि कजो त उहो दुख जी ॻाल्हि मन में न वेंदी। पहिरियों ई बाबा वेही रहियो, कोई दुख ॾे त तव्हां उनखे उनजो दुख वठो बि न, उनखे ॾियो बि न। इहो बि असांखे अभ्यास करणो। सोचो असां इहो ई व्रत रखूं त केतिरनि ॾींहंनि में असांजो इहो व्रत पक्को थींदो, हफ़्ते में, महीने में। भई अॼु असांखे अॼु व्रत रखियो, अॼु असांखे दुख ॾिनई, वठी वठो, ठीकु आहे, कल्ह खां न वठिजो। पोइ करे 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 आखिर हफ़्ते महीने में तव्हांजी आत्मा जी स्थिति ज़रूर, इहा आत्मा में शक्ति अची वेंदी। तव्हां करे ॾिसो कि तव्हां हफ़्ते या महीने वो तव्हां केतिरो परमात्मा खे दिलि सां यादि था करो, शक्ति था वठो, पर हुन समय खां पोइ तव्हांजी आत्मा जी आदत पइजी वेंदी, संस्कार ठही वेंदो। जेकी ॻाल्हि जी आदत विझंदा आहियूं न, भई सुबुह जो एतिरे समय उथणो आहे, हिकु बार न, ॿ बार न, पोइ संस्कार ठही वेंदो। इहे सभु असांखे संस्कार ठाहिण, हिन में महिनत करणी आहे। स्लोगन आहे बाबा चए थो, हिकु स्लोगन सदा यादि रखो, न दुख ॾियो न दुख वठो। ये सिर्फ़ ॿुधण में तो सुठो आहे, लेकिन जॾहिं जीवन में अपनाए करे हलंदासीं न, हिन जो बि महिनत करणी आहे, पुरुषार्थ करणी आहे। जीअं ॿार हिकु बार यादि कंदो आहे, 2 बार 3 बार, तॾहिं त फाइनल एग्जाम में सुठा मार्क्स ईंदा आहिनि न। ईअं ई असांखे बि पढ़ाई करणी आहे। स्लोगन है, हर्षित और गंभीर ठहण जे बैलेंस की धारण करो तो असांजी आत्मिक स्थिति हिक रस रहेंदी। हर्षित भी रहो और गंभीर रखो, आत्मा सदा परमात्मा जी याद में रही करे उन सां ॻाल्हियूं कंदी रहे मन ई मन में, त असांजी आत्मा जी स्थिति सदा हिक रस रहेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति। कल 4 बजे मुरली होगी। हाँ, कल 4 बजे होगी, 4 बजे मुरली होगी। हाँ, ओम शांति। ठीक है, लीला बहन, बागी बहन, हाँ बागी आंटी, ओम शांति। कल 4 बजे करूंगी ना।